उन खां पोइ असां पंहिंजो नाश्तो वाश्तो करे ऐं पोइ हिते वेठे वेठे हिकु प्लानिंग कई त हाणे असांखे सी व्यू बि वञिणो आहे। आया त असां सिर्फ़ु नाश्तो करण हुआसीं, पर मौसम ॾिसी दिलि चयो त अॼु समुंड खे बि ॾिसियो हलूं। पोइ हिन समुंड घुमण जे शौक़ में असां निकिरी पियासीं पंहिंजी मंज़िल जी तरफ़। पर इन मंज़िल जे पहुचण में हिकु रुकावट इहा हुई त असांखे रस्तो ख़बर न हुयो। पंहिंजे घर खां समुंड जी तरफ़ वारो रस्तो त ख़बर हुयो, पर हेॾे छो जो असां नाश्तो करण आया हुआसीं ॿिए पासे, हितां खां असांखे समुंड जो रस्तो ख़बर न हुयो। उन करे पोइ असां गूगल मैप्स जो सहारो वरितो। हिते रस्ते में ॾाढियूं ख़ूबसूरत बिल्डिंग्स पियूं अचनि ऐं ॾाढियूं जेको आहे सुठियूं सुठियूं मंज़िलूं पियूं अचनि जेके असांजे कराची शहर जी रौनक आहिनि। ऐं हिन शहर में ॾाढियूं वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स बि आहिनि जेके तव्हां हिन वीडियो में बि ॾिसी सघो था। खोड़ सारियूं वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स आहिनि जेके ऑफिसूं आहिनि या त के शॉपिंग मॉल्स आहिनि। पोइ हिते असां 3 तलवार चौरंगी ते पुॻासीं जिते सिंध यूनिवर्सिटी जो प्रेमी जोड़ो बि असां ॾिठो। पोइ हिन प्रेमी जोड़े खे अलविदा चई ऐं असां वरी 2 तलवार चौरंगी ते वियासीं।